कॾहिं बहाना कॾहिं मसरूफ़ त कॾहिं मजबूरियूं, तूं साफ़ लफ़्ज़नि में ख़ुदा हाफ़िज़ छो नथो चवीं। अॼु जेको थोरो ॻाल्हाईंदासीं मुनाफ़िक़नि जे बारे में, त मुनाफ़िक़ घणनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। पर पहिरियां हिकु नंढी गुज़ारिश आहे। दस्तगीर गेट रानीपुर में बसियुनि जो अॾो आहे, जिते तव्हांखे बसियूं मिलंदियूं रानीपुर खां कराची ताणी मुख़्तलिफ़ शहरनि जूं, ऐं रानीपुर खां पंजाब ताणी तव्हांखे हुते बसियूं मिलंदियूं। लाहौर इस्लामाबाद ताणी तो बसियूं ईंदियूं आहिनि, ऐं घटि रेट में तव्हांखे टिकेटूं मिलंदियूं हितां, ऐं सुठी सर्विस। ऐं उते जेके तव्हांजी ख़िदमत लाइ जेके मौजूदु आहिनि, मोहसिन जोणे जो, रुस्तम जोणे जो ऐं अली रज़ा जोणे जो, उते तव्हांखे तमामु सस्तियूं टिकेटूं मिलंदियूं कराची जे लाइ बि, ऐं पंजाब इस्लामाबाद ऐं लाहौर जे लाइ बि। हिकिड़ा क़बीला ई जहिड़ा थींदा आहिनि, पोइ उन्हनि में अगरि को खून थी पवंदो आहे, को माण्हू मरी पवंदो आहे, पोइ उनजे पलांदे में उहो छा कंदा आहिनि, वरी कंहिं बेगुनाह खे मारींदा आहिनि। पोइ को रस्ते सां वञे थो, को रोड सां वञे थो, को सौदे वठण थो वञे, या कंहिं दुकान ते वेठो आहे, जंहिंखे जहिड़े जी ख़बर न चार आहे, वञी उनखे मारींदा। मारे पोइ जे ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि त असां पलांद करे आयासीं। उहा तव्हां पलांद कहिड़ो कयो? तव्हां उन ॾोहारी खे मारियो जेको तव्हांजो माण्हू मारे वियो, उहो त आज़ादु घुमंदो अथव हुते, उनखे तव्हां कोन मारियो। तव्हां त हिकिड़ो बेगुनाह मारे आयव, तव्हां हुननि जो घरु ऊंधो करे आयव, उनजा ॿार तव्हां यतीम करे छॾिया, उनजी घरवारी खे तव्हां बेवाह करे छॾियो। तव्हां पलांद कहिड़ो कयो? पलांद उहो हूंदो आहे जंहिं माण्हू मारियो वरी बि उनखे ई मारिजे, छाकाणि शरीयत में या कानून में ईअं ई हूंदो आहे, खून जो बदिलो खून ईअं हूंदो आहे। ईअं न आहे हिकिड़ो माण्हू वञे थो पियो रोड सां, उहो त चए थो त मुंहिंजो जहिड़े में को कमी कोन्हे, को मूंखे छो मारींदा, वञी उन माण्हू खे गोलियूं हणी मारे था छॾनि, असां पलांद कयोसीं। इन पलांद में पोइ कुझु माण्हू होॾो मरी वेंदा आहिनि बेगुनाह, कुझु माण्हू होॾो बेगुनाह मरी वेंदा आहिनि। पोइ जॾहिं फ़ैसिला थींदा आहिनि, ठाह त थी वेंदो आहे, भई हाणे अॻिते केर बि झेड़ो कोन कंदो, को बि अघु भराई न कंदो, को बि अगराई न कंदो। पोइ जंहिंजा माण्हू मरी विया बेगुनाह, उन्हनि छा बख़्श कयो? उहे त कोन बख़्शींदा न। जा उन्हनि जा ॿार जेके यतीम थिया, उन्हनि जूं औरतूं बेवाह थियूं, उहे बख़्श कंदा दिलि सां असां बख़्श कयोसीं? उहे त न कंदा न। उहे त पिया जेको त अलाह खे पिया दांह ॾींदा त मालिक साईं असांजो इंसाफ़ु कजांइ, उहे त पिया पिटींदा न। उन्हनि त ठाह कोन, हे त हिकिड़ो चङा मठा विच में पिया, बसि हिकिड़ो ठाह थी वियो, पर ठाह त थियो कोन। उहो त पिया हिननि खे पिटींदा, ऐं माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, भाउ पलांद असां कयोसीं, असांजा 5 मारियूं, असां हुननि जा 10 मारियासीं। भाउ 10 तव्हां कहिड़ा मारिया? सभु त बेगुनाह मारे आयव। तव्हां मारियो आहे उनखे जीअं तव्हांजो मारियो, तव्हां उनखे मारियो आहे। 2-3 साल अॻु में हिकिड़ो हिते आयो हो ऑफिसर हो, को रिटायर ऑफिसर हो, उहो को जेल ते हुनजी ड्यूटी, पोइ जेलर हो या अहिड़ी का ड्यूटी, कुराड़ो माण्हू हो। असांजो दोस्त हिकिड़ो उन वटि आयो, पोइ हुते हुन सां मुंहिंजी कचहरी थी। हुन चयो त मूंखे 8-10 साल थिया आहिनि, मां रिटायर थी वियो, कुराड़ो। पोइ हुन सां कचहरी कंदे कंदे पोइ हुन हिकिड़ो वाक़ियो मूंखे ॿुधायो, चई मुंहिंजी ड्यूटी हुई हिकिड़े जेल ते, हुन नालो ई मूंखे ॿुधायो शहर जो, हाणे मूंखे ज़हन में नथो अचे। चई उते राति जो चई दाऊं कंदो हुयो हमरा। पोइ चई उनखे असां डॉक्टर घुराए वरी हुनखे हिकिड़ी सुई हणाईंदासीं आराम जी, त आराम करे सभिनि कैदियुनि खे, जेको सभिनि कैदी निंड थो फिटाए, टाबड़को थो विझे जेल में। पोइ चई मां हुनखे सुबुह जे टाइम मां हुनखे घुरायो, हथकड़ियूं हणाए घुराए, मां पंहिंजे अॻे हुनखे बीहारे पुछा कयोमांसि, मां चयो ॾे हाल वाल, तूं राति जो छा कंदो रड़ियूं करी? चई ॻाल्हि हीअं त मां त हिते खून जे केस में आयो आहियां, जहिड़े में खून कयासीं। चई हा। चई पोइ रड़ियूं छो थो करे? तूं त मुड़ुसु माण्हू आहीं, छा कंदो दाऊं करी? चई मां दाऊं इन करे कयां थो, असां पलांद में हिकिड़ो माण्हू मारियो हुयोसीं जेको बेगुनाह हुयो, उनजो जहिड़े में को ॾियणु न वठणु हुयो, बसि हिकिड़ो क़बीले या ज़ात में इन में ई हुयो। उनखे चई असां वञी मारियोसीं, छो जो सभिनि चयो भाउ पलांद कयो, वञी माण्हू को मारियो हुननि जो। उते वञी असां हुन बेगुनाह हिकिड़े खे मारे आयासीं। त उन उते ई चयो, चई त मां न जहिड़े में आहे न छा, रुगी तव्हां मूंखे ज़ात पात जे करे तव्हां मूंखे मारियो था, असां त हुनखे गोलियूं हयूं, उहो त मरी वियो। पलांद ॼण त असां पंहिंजो करे आयासीं। ठीकु आहे। पोइ जॾहिं पुलिस असांखे पकड़ियो, जेल में आयासीं। हाणे चई जॾहिं मां सुम्हंदो आहियां,
उहो हमरा जे मुंहिंजे मथां अची बीहंदो आहे, चवंदो आहे ॾेवाल मां तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो, तूं जो मूंखे मारियो त मां ॾोह कहिड़ो कयो तव्हांजो, उहो मूंखे तूं ॿुधाए बसि। मुंहिंजा ॿार तुंहिंजो यतीम कया त छाजे लाइ, ॿुधाए मां तुंहिंजो कसूर कहिड़ो कयो आहे। जे उनखे ॾिसां थो रत मूं ॻाढ़ो लॻो पियो आहे, मुंहिंजे मथां बीह मूंखां सुवाल थो पुछे, जे मूंखे तूं जवाबु ॾे, तूं मूंखे मारियो छो। जे उहो जो मां ॾिसां थो मुंहिंजी निंड हराम थी थिए, निंड मुंहिंजी फिटी थी वञे, पोइ वठी थो मां दाऊं कयां। सो हाणे उहो खून मूंखे सुम्हणु नथो छॾे। असां त चई ठाह बि करे छॾियोसीं, मालिकनि खां बशकरायोसीं, पर चई मां इहो ई सम्झां थो त मूंखे उन्हनि कोन बशकियो आहे, ऐं जंहिंखे मारियोसीं उन बि कोन बशकियो आहे, पर उनजी मालिकनि बि कोन बशकियो आहे। पोइ चई असांखे ख़बर चार पई त उनजा ॿार जा उनजी ज़ाल उहे क़ुर खे लोॾनि था पिया ऐं असांखे पिटनि था पिया त असांजो बेगुनाह छो मारियऊं। सो उहो ई मां हिते ॿुधो जेल में त क़ुर खे लोॾनि था पिया। हाणे मुंहिंजी निंड हराम आहे, मां थो चवां मरी वञा त भलो आहे। हाणे मूंखे राति थिए थी, मुंहिंजी निंड हराम आहे, वठी मां दाऊं थो कयां, भितियुनि खे टकर थो हणां, मरी वञा त भलो। हुन चयो इहो वाक़ियो मां पाण ठो। पोइ चई असां हुनखे हिकिड़ी अंधेरी कोठी, हिकिड़ी निंढड़ी कोठी हूंदियूं अलॻि चई, जिन में फांसी वारा जा ॿिया वॾा जेके ॾोहारी हूंदा आहिनि, जंहिं सज़ाऊं हूंदियूं आहिनि, जेके अहिड़ा माना ॾिसंदा आहियूं ख़तरनाक ॾोहारी, उनखे बंदि कंदा आहियूं उन्हनि। पोइ चई उनखे बंदि करे चई, पोइ चई मुंहिंजी बि साल खनि ड्यूटी हुई, पोइ त चई हो बि को निकिरियो को ज़मानत अलाए कीअं। पोइ चई मूंखे बि ख़बर कान्हे का। चई इहो वाक़ियो मां पाण ॾिठो। सो बेगुनाह माण्हू मारणु को सवलो कमु कोन्हे को, उनजो हिसाबु किताबु थींदो। तव्हां भली मालिक ठाह बि कनि था, राजूनी फ़ैसिला बि थियनि था, पर उहो बशक नाहे थींदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि जेको ॾोह करे थो अगरि उनखे ई मारिजे त उहो सही आहे, जा त बख़्श कजे, जा त मारिजे त उनखे ई मारिजे, पर बेगुनाह कहिड़ो ॾोह कयो। ॿियनि खे कहिड़ी ख़बर, ग़रीबनि खे को असांखे मारींदा, उहो त पंहिंजे रोज़गार जी तलाश में निकिरी था पवनि, भाउ असांजो त जहिड़े में को कमी कोन्हे को। पर हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, चवंदा आहिनि त बसि मिड़ेई ॻणत पूरी कयूं, असांजा 3 मारियूं, असां बि हुननि जा वञी 3 मारियूं। पोइ जेके हथ आया, अंधो आयो, मंडो आयो, जॾो आयो, को कुराड़ो आयो, को फ़क़ीर आयो, त बि हाणे ॻोल्ही रुॻो हुन ज़ात पाड़े में हुजे। ईअं न आहे हूंदो, न शरीयत में न कानून, ॿिन्हिनि में न आहे। बेगुनाहनि खे माण उनजो हिसाबु किताबु थींदो। भली राजूनी फ़ैसिला बि थियनि, भली बख़्श बि थिए, पर उहे बख़्श दिलि सां न आहिनि कंदा। इहो सिर्फ़ु ज़बान सां ई चवंदा हाणे ठाह आहे, पर उहे पिया दाऊं कंदा आहिनि, अलाह खे पिया दाह ॾींदा त मालिक तूं असांजो फ़ैसिलो कजांइ। ऐं उहो फ़ैसिलो थींदो असां ॾिठो बि आहे। काफ़ी माण्हू अहिड़ा जेके रुलंदे पिनंदे, जंहिं बेगुनाह माण्हू मारिया, असां घणनि खे ॾिठो आहे ईअं रुलंदे पिनंदे। छो जो बेगुनाह खे जेको मारींदो आहे त उहो हिन दुनिया में बि ज़लील थींदो आहे, ऐं हुन दुनिया में त ख़बर न आहे छा अशर थींदोसीं, उहा त हाणे अलाह थो ॼाणे। भई हिन दुनिया में असां ॾिठो आहे उन्हनि माण्हुनि खे ज़लील थींदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि वीडियो सही लॻे ऐं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर